मीरपुर माथले में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जो जांच ऑफिसर ॿियो भेरो तब्दील थी वियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे हुकुम ते हाणे SSP नवाब शाह तनवीर तुनियो जांच कंदो। हाई प्रोफाइल क़त्ल केस की जांच शुरुआती तौर ते SHO दात लगारी ज़ुल्फ़कार महर कई बाद में फ़रियादी जे दरख़्वास्त ते जांच DSP सिराज लाचारी के ॾिनी वई हुई। अहम नालो आहे जॾहिं त जांच ऑफिसर सिराज लाचारी MNA ख़ालिद जो नालो केस मां कढण जी सिफ़ारिश कंदे संदसि ॿिन्ही पुटनि शहबाज़ ऐं नूर मोहम्मद लुंड के क़त्ल केस में मुलविस ॼाणायो। DIG क्राइम ब्रांच हिकु भेरो ॿीहर हाई कोर्ट जो हुकुम ॼाणाईंदे क़त्ल केस जो जांच ऑफिसर तब्दील करे छॾियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जो जांच ऑफिसर ॿियो भेरो तब्दील थी वियो आहे। इन हवाले से लाइन ते मौजूद है लतीफ़ बसीर। जी लतीफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जे जांच ऑफिसर हिकु भेरो ॿीहर जेको आहे तब्दील थियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे हुकुम तहत ही जेका जांच है SSP नवाब शाह तनवीर तुनिया हवाले कई वई आहे। इन केस जी जांच कंदो। ही हाई प्रोफाइल केस में शुरुआती तौर ते जांच जेका आहे ज़ुल्फ़कार ठीक है, वरी मेहरबानी अपडेट करें।